कराची में खबर ईंदा हलूं त ठठे ज़िले में मार्च महीने अंदर कैंसर बेकाबू थी वियो। वात जे कैंसर जा 1100 केस ज़ाहिर थियण जो इंकशाफ थियो ऐं सिहत खाते जे इख्तियारनि पारां आईजी सिंध खे ख़त लिखी सूबे में गुटके ऐं मेनपुड़ी ते पाबंदी जी सिफारिश करे छॾी। डीजी सिहत पारां आईजी सिंध मुश्ताक महर खे ख़त लिखी सूबे जे समूरनि ज़िलनि में गुटके मेनपुड़ी ऐं नशे आवर माए ते पाबंदी लॻाइण जी सिफारिश कई वई। डीजी सिहत चयो त गुटके ऐं मेनपुड़ी जे विकिरे ऐं ख़रीद ते सख़्ती सां पाबंदी लगाई वने। गुटके ऐं मेनपुड़ी जे वाइपे सबब कैंसर जा केस तेजी सां वधी रहा आहिनि। ॿियनि समूरनि ज़िलनि में बि सख्ती कई वने। डीजी सिहत जो इंकशाफ कयो त रुगो ठठे ज़िले में मार्च महीने अंदर वात जे कैंसर जा 1100 केस रिपोर्ट थिया आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।